कुमारी बाज़ियाब न थी सघी आहे। IG सिंध मुश्ताक महर टियों भेरो सखर पहुची आला ऑफिसरनि सां गॾिजाणी कई आहे। सिंध हाई कोर्ट तरफ़ां नींगरी जी बाज़ियाबी बाबति 9 डिसंबर ते अॻु भराई रिपोर्ट तलब कई वई आहे। हिकु भेरो ॿीहर तव्हांखे अहम ख़बर ॾींदासीं। संगरार मां मुबैना तौर अगवा थियल नींगरी प्रिया कुमारी बाज़ियाब न थी सघी आहे। IG सिंध मुश्ताक महर टियों भेरो सखर पहुची आला ऑफिसरनि सां गॾिजाणी कई आहे। सिंध हाई कोर्ट तरफ़ां नींगरी जी बाज़ियाबी बाबति 9 डिसंबर ते अॻु भराई रिपोर्ट तलब कई वई आहे। तव्हांखे हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर ॾींदासीं। संगरार मां मुबैना तौर अगवा थियल नींगरी प्रिया कुमारी बाज़ियाब न थी सघी आहे। IG सिंध मुश्ताक महर टियों भेरो सखर पहुची आला ऑफिसरनि सां गॾिजाणी कई आहे। सिंध हाई कोर्ट तरफ़ां नींगरी जी बाज़ियाबी बाबति 9 डिसंबर ते अॻु भराई रिपोर्ट तलब कई वई आहे। संगरार मां मुबैना तौर अगवा थियल नींगरी प्रिया कुमारी बाज़ियाब न थी सघी आहे। IG सिंध मुश्ताक महर टियों भेरो सखर पहुची आला ऑफिसरनि सां गॾिजाणी कई आहे। सिंध हाई कोर्ट तरफ़ां नींगरी जी बाज़ियाबी बाबति 9 डिसंबर ते अॻु भराई रिपोर्ट तलब कई वई आहे। तव्हांखे आगाह कयूं पिया। संगरार मां मुबैना तौर अगवा थियल नींगरी प्रिया कुमारी बाज़ियाब न थी सघी आहे। IG सिंध मुश्ताक महर टियों भेरो सखर पहुची आला ऑफिसरनि सां गॾिजाणी कई आहे। तफ़सील मालूम कंदासीं। नज़ाकत जतोई लाइन ते मौजूद आहे। नज़ाकत, बन जाएं अपनी पसंद से अपने ज़ाती घर के मालिक। वाकई वकार वकार है सही। मज़ीद तफसीलात के लिए वकार बिल्डर्स एंड डेवलपर। नज़ाकत, तव्हां ताईं आवाज़ पहुचे पियो। ॿुधाइजो, प्रिया कुमारी बाज़ियाब न थी सघी आहे। IG सिंध मुश्ताक महर सखर पहुतल आहे। छा तफ़सील आहिनि? नज़ाकत, आवाज़ पहुचे पियो। IG सिंध सखर आयल आहे। छा तफ़सील आहिनि? नाज़रीन, असां कोशिश कंदासीं नज़ाकत जतोई सां राब्तो करण जी। तव्हांखे आगाह कंदा हलूं। संगरार में मुबैना तौर अगवा थियल नींगरी प्रिया कुमारी बाज़ियाब न थी सघी आहे। IG सिंध मुश्ताक महर टियों भेरो सखर पहुची आला ऑफिसरनि सां गॾिजाणी कई आहे। सिंध हाई कोर्ट तरफ़ां नींगरी जी बाज़ियाबी बाबति 9 डिसंबर ते अॻु भराई रिपोर्ट तलब कई वई आहे। संगरार मां मुबैना तौर अगवा थियल नींगरी प्रिया कुमारी बाज़ियाब न थी सघी आहे। IG सिंध मुश्ताक महर टियों भेरो सखर पहुची आला ऑफिसरनि सां गॾिजाणी कई आहे। सिंध हाई कोर्ट तरफ़ां नींगरी जी बाज़ियाबी बाबति 9 डिसंबर ते अॻु भराई रिपोर्ट तलब कई वई आहे। संगरार मां मुबैना तौर अगवा थियल नींगरी प्रिया कुमारी बाज़ियाब न थी सघी आहे। तफ़सील मालूम कंदासीं। नज़ाकत जतोई, छा तफ़सील आहिनि? IG सिंध सखर पहुतल आहे। जी, संगरार वासी मासूम न्याणी प्रिया कुमारी जो पतो हिन वक्त ताईं नाहे पइजी सघियो है। IG सिंध प्रिया कुमारी वारे मामले ते अॼु टियों भेरो जेको आहे सखर पहुतल आहे। इन हवाले सां मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पुलिस के जेके आला अमलदारनि ते मुश्तमिल टीम आहे उन सां पिणु IG पारां गॾिजाणी कई वई आहे। ऐं इहो बि तव्हांखे आउं ॿुधाईंदो हलां त सिंध हाई कोर्ट पारां IG सिंध खां 9 डिसंबर ते इन मामले जी अॻु भराईअ बाबति रिपोर्ट तलब करण बाद अॼु जेको आहे IG सिंध जेको आहे सखर पहुतल आहे। ऐं जेका प्रिया कुमारी हुई उहा संगरार मां 10 मुहर्रम हराम ते जेको आहे गुम थी वई हुई। चइजो हिन वक्त ताईं जेको पतो पइजी नाहे सघियो। जी ठीकु आहे। नज़ाकत, महिरबानी तफ़सील ॾिना।